दोस्तों, वॉइस ऑफ इंडस टीवी पारां सभिनी सॼणनि खे भलीकार। आउं आहियां पंहिंजो अली नवाज़ आरी सर। दोस्तों, अॼु असां सिंध जी ॾाप जे मिसाली किरदारु हशू केवल रामाणीअ जे जनम ॾींहं जी मुनासिबत सां ई नंढड़ी डॉक्यूमेंट्री अवां अॻियां पेश करे रहिया आहियूं, जंहिंमें असां सिंध ऐं हिंद जे नाले वारनि अदीबनि मोहतरम मदद अली सिंधी, मोहतरमा वीना शरंगी, मोहतरम ताज जोए, मोहतरमा अंदरा शबनम पूनावाला ऐं मोहतरमा पारस नवाज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जेका अवां जे अॻियां पेश कंदासीं। हशू जेको भिरिया जो सरदार हशमत राय हो, जेको सिंध जे सैयद जो अदबी उस्तादु हो, जंहिंखे सैयद पंहिंजो सियासी उस्तादु कोठींदो हो, जेको जवाहरलाल नेहरू जहिड़ी अंग्रेज़ी ॻाल्हाए सघंदो हो, जंहिंखे कृष्णा मेनन जहिड़ो मुफ़क़िर नंढे क़द जो वॾो माण्हू सम्झंदो हो, जंहिं वटि कीरत बाबाणीअ जहिड़ा फ्रीडम फाइटर सियासी मसइलनि खे सम्झण लाइ कई ईंदा हुआ, उहो हशू ईअं ई विञाइजी वियो जो सॼी हिंदुस्तान जी साञा उनजो को पतो बि न लही सघी। हू जेको साइंटिफिक अंदाज़ में सोचींदो हो ऐं सिंध जे सूफ़ीज़म खे दुनिया जे बचाव जो वाहिद वसीलो सम्झंदो हो, उन माण्हूअ जी गांधी, नेहरू ऐं मौलाना आज़ाद जो वतन वारसी न करे सघियो। हू जेको सॼी दुनिया जी सियासत ते उबूर रखंदो हो, जेको सिंध जी जाग्राफ़ीअ जे इंच खां वाक़ुफ़ु हो, हू जेतोणीकि सिंध में घणो वक़्तु कोन रहियो हो, पोइ बि हुन सिंध में एतिरा ज़हन पैदा कया हुआ जिन जो को काथो न हो। हू अलामाए काज़ीअ सां फ़िलसफ़े ते बहस करे सघंदो हो, साईं जीएम सैयद सां सियासत ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाईंदो हो, अयाज़ जे अॻियां सॼी दुनिया जी शाइरीअ जा वर्क पलटाए छॾींदो हो, सोभियो ज्ञानचंदाणी कम्यूनिज़म ते ॻाल्हाईंदे सदाईं खां सहारजी हथियार फिटा कंदो हो। हशू घणपासाई शख़्सियत जो मालिक हो। हू हिकु मुदबिर, सियासतदान, मुफ़क़िर, कहाणीकार, कालिम नवीस हुअण सां गॾु साइंसी अंदाज़ में सोचींदड़ इंसान हो। हू सुठी सियासत खे मज़लूम क़ौमनि जे छुटकारे जो वाहिद वसीलो सम्झंदो हो। इन लाइ हिन वटि केतिरियूं ई रिथाऊं हुयूं ऐं हुन पाकिस्तान एक्सरे जे उनवान सां केतिरा ई कालम लिखी ध्यानु छिकाइण जी बि कोशिशि कई। हिंद में रहंदे हिन सिंधु समाज नाले हिकु तंज़ीम जो बुनियादु विधो हो, जंहिंजे प्लेटफार्म तां हुन सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ तहरीक लाई हिकु शानदार कॉन्फ्रेंस कोठाई हुई, जंहिंमें कृष्णा मेनन ख़ुसूसी तौरु शिरकत कई हुई। हशूअ जहिड़े ॾाहे इंसान खे सिंध अॼु बि यादि करे थी। त दोस्तो, पाण हाणे वधूं था प्रोग्राम तरफ़, जिते असांजा मौजूद महिमान असांखे हशूअ बाबति वधीक ॿुधाईंदा। 20 डिसंबर अदबी तारीख़ में अहम जाइ बालारे थो। तरक़ी पसंद वीचारधारा जे अदीब, कहाणीकार हशू केवल रामाणी जो जनम 20 डिसंबर 1914 में सोहारी सिंध जे भिरियनि में थियो। साल 1914 जे सिंध जी तारीख़ जे किन अहम वाक़िअनि ते नज़र विझण सां असांखे ॼाण पवंदी त इन साल पहिरीं नेशनलिस्ट इंग्लिश डेली अख़बार कराचीअ मां टीकमदास के केसवाणीअ जे उन्हनि शुरूआति कई अख़बार जी। हशू केवल रामाणी जे पैदाइशी साल यानी 1914 में उबैदुल्ला सिंधी बरतानवी राज जी ग़ुलामी जी ज़ंजीरुनि मां निजात पाइण लाइ रेवोल्यूशनरी पार्टी जो बुनियादु विधो। तरक़ी पसंद वीचारधारा सां तालुक़ रखंदड़ हशू केवल रामाणी जी ज़िंदगी जुस्तजू वारी रही। दानिश्वर हशू केवल रामाणी ते डॉक्यूमेंट्री पेश करण लाइ मानवारे अली नवाज़ खे मुबारकूं हुजनि, जो तारीख़ जा विसरियल वर्क वराए सिंध जे ॾाहे खे यादि कयो आहे, जंहिं ज़रिए संदसि शख़्सियत ऐं ज़िंदगी जा मुख़्तलिफ़ पहलू आम ताईं पहुचंदा। पंहिंजो ख़िराज पेश कंदे सोहारी सिंध जे धरतीअ ते जनम वठंदड़ मुफ़क़िर जे ज़िंदगीअ जे किन पहलुनि जो अॼु ज़िक्र करणु चाहींदसि। सिंधी ॿोली खे तस्लीम कराइण जे हलचल में हिंद में पार्लियामेंट में जेको बिल पेश थियो, इन सिलसिले में साल 1960 में ॿोलीअ जे हलचल सां वाबस्ता शख़्सियतुनि जे वातां अक्सर हशू केवल रामाणी जो नालो ॿुधंदी रही आहियां। मीडिया जर्नलिस्ट जी हैसियत में ओरल हिस्ट्री ज़रिए कुझु तारीख़ी रिकॉर्ड अॼु जे मौक़े ते ज़रूरु शेयर करणु चाहींदसि। सिंधी ॿोली खे तस्लीम कराइण लाइ इन दौर जे शख़्सियतुनि हलचल हलाई।
हशूल केवल रमाणीअ वरी पुरअमन हलवा तहरीक हलाई। भारतीय पार्लियामेंट जे हर मेंबर जे दर दर ते बिल जे हक़ में राय क़ाइमु करण लाइ पुरअमन तहरीक जी पेशकदमी कई, जंहिंजो अक्सर ज़िक्र थींदो रहियो आहे। अंग्रेज़ीअ में हिंदुस्तान टाइम्स लाइ कालम बि लिखिया, जेके अॻिते हली किताब जे रूप में पब्लिश थिया। सिंधी कहाणियुनि जा अंग्रेज़ी में तर्जुमा बि कया, जेके किताबी रूप में अंग्रेज़ी में मौजूदु आहिनि। साईं जेम्स सैद बि पंहिंजे किताब में संदसि ज़िक्र कयो आहे। हशू केवल रामाणी जे हिक किताब जे बैक कवर ते कृष्ण कृपलाणी अदबी पोरे ते तासरात बि लिखिया आहिनि। साल 1956 में एशियन राइटर्स कॉन्फ्रेंस में शिरकत कई। दिल्लीअ जे सिंधु समाज सां बि जुड़ियल रहिया। सिंधु समाज सां प्रोफेसर KN वासवाणी, प्रोफेसर DL काका ऐं ॿियूं केतिरियूं बर्क़ शख़्सियतूं जुड़ियल रहियूं। उन्हनि सां न सिर्फ़ु दिल्ली एकेडमी में गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो, पर सिंधु समाज सां जुड़ण करे मूंखे उन्हनि जी वाता अहम शख़्सियतुनि जी ॼाण बि पई। संदसि ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुनि जे बारे में के अहम ऐं दुखदाई वाक़िया बि अॻियां आया आहिनि। पछाड़ी मिस्कीन में गुज़री, ज़हनी परेशानी जे वर चढ़िया। हूअ बि विद्या जी देवी माता सरस्वती जिते हुजे, उते धन जी देवी जो वास नथो थी सघे। ॾात जी देवी सरस्वती त खेसि मालामेल कयो, पर धन जी देवी लक्ष्मी मुंहुं मोड़े छॾियो। ज़हनी परेशानियुनि जो शिकार बणियो, माली दबाव हेठि रहियो। दिल्ली जो ई ॾात धणी तीर्थ बसंत पछाड़ी वारनि ॾींहंनि में मेंटल इम्बैलेंसिंग जे करे बड़ौदे जे ॿुढा आश्रम में परेशान हाल मुंहं ते ॾिठो। मां उते रेडियो जे पॾेही नशियात लाइ रिपोर्टिंग करण वई हुयसि। मुंहिंजूं अखियूं आलियूं थी वयूं। असांजो माशरो कॾहिं सुजाॻ थींदो ऐं पंहिंजे विरसे जी वारसी कंदो। साॻी तरह हशू केवल रामाणी बि ज़हनी ऐं माली परेशानियुनि जे वर चढ़ी वियो। मानवारे सॼण मदद अली सिंधी कलम ज़रिए किताब में ॾात जी ॾाहे हशू केवल रामाणी जी शख़्सियत ऐं अदबी पहलुनि ते रोशनी विधी आहे, जंहिंखे हिंद में कूंज जे एडिटर नंद छुगाणीअ ख़ासि परचो कढी हिंद वासियुनि अॻियां ॾात धणीअ जो रिकॉर्ड आंदो आहे। तारीख़ जो वॾो अलमियो इहो रहियो आहे त सिंधी न सिर्फ़ु दरबदर थिया, पर अदबी तारीख़ जो वॾो ज़ख़ीरो ऐं रिकॉर्ड बि तबाह बर्बाद थियो। ॿोली ऐं कल्चर खे कापारी धकु लॻो। काश असीं इन मां सबक़ पिरायूं, न त हशू केवल रामाणी जहिड़ा कई ॾात जा ॾीआ रोशनी फैलाइण खां अॻु ई उझामी वेंदा। अलाह ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख सहनि। हशू केवल रामाणी खे ख़िराज पेश कंदे वॉइस ऑफ इंडस TV ऐं अली नवाज़ ऐं हशू केवल रामाणी जे चाहकनि खे मां बीना श्रृंगी दिलि जी गहराइयुनि सां मुबारकूं पेश कयां थी अॼु जे ॾिहाड़े ते। साथ सलामत। सभ खां पहिरीं तव्हांखे वाधायूं ॾींदुसि जो तव्हां हशूअ जे जनम ॾींहं जे मौक़े खे यादि कयो आहे। 20 दिसंबर 1914 हुनजो जनम जो ॾींहुं ई साल आहे। सच पुछो त सिंधी क़ौम में के अहिड़ा माण्हू पैदा थिया जिन क़ौमुनि जी तक़दीर, उनजो शानदार माज़ी, उनजो हाल ऐं मुस्तक़बिल खे नज़र में रखी उन ते कमु कयो ऐं घणियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे विया जेके बाद में साबित थियूं। हाणे अहिड़नि माण्हुनि मां हशू केवल रामाणी बि हिकु हो। हशू केवल रामाणीअ खे सभ खां पहिरीं सिंधी क़ौम खे मुतारिफ़ करणु साईं जेम्स जो हथु हो, जंहिं 67 में जनम गुज़ारे एजेंसी जे पहिरें वॉल्यूम में हुनजो ज़िक्र कयो क़ौमी कारकुननि में। उतां ई असांखे ख़बर पई त हशू केवल रामाणी केरु आहे। इहो सॼो पॉलिटिकल माण्हुनि ते लिखण जो क्रेडिट साईं जेम्स खे वञे थो, जितां बुनियादु पियो ऐं पोइ उन्हनि माण्हुनि खे कमु करण जो मौक़ो मिलियो त उन्हनि जी ज़िंदगी ते कमु कजां। हशूअ जी ज़िंदगी हिकिड़ी अहिड़ी ज़िंदगी आहे
हुनजी एॾी इनकलाबी सोच सां टिमकार हुई। ऐं ज़मीन माण्हू हो, ॾाहो माण्हू हो, पंहिंजे वक़्त जो इंतिहाई ॾाहो माण्हू हो। हुन चवंदा आहिनि त सिॼ सुभाणे जा करे साई सामीअ रोए। सो हुन बि हिकु त ॾिठो त सिंधी क़ौम जी 5000 साल तहज़ीब तमदन शानदार आहे, ऐं उहा जुदागाना क़ौम आहे सॼे हिंदुस्तान खां। सिंध जेका आहे हिकु अलहदा मुल्क जी हैसियत में पंहिंजो वजूद बरक़रार रखियो आहे। केतिरनि हमलावरनि जे हमलनि जे ज़ुद में अची शिकस्तूं खाई वरी उथी बीहण, इहो सिंधी क़ौम जो सहरो जो वड़ आहे। ऐं अशोक केवलानी हिन ॻाल्हि मां वाक़ुफ़ु हो। इन ई करे हुन पहिरीं इहो नज़रियो ॾिनो त असांखे मुस्लिम लीग कांग्रेस खां हटी करे सिंधी क़ौमियत ते कमु करणु खपे। इहो ई सबबु हो जो हू पहिरियों 2 दफ़ा जेल में वियो 1942 में 1943 में, ऐं उन खां पोइ हू साईं जेम्स सां गॾु रहणु लॻो। साईं जेम्स जो किताबु स्ट्रगल फॉर नई सिंध लाइ जदोजहद खे अंग्रेज़ी तर्जुमो बि हशू कयो हो। उन वक़्त जी सिंधी शागिर्द तहरीक जो बानी बि हशू हो। सिंध स्टूडेंट्स फेडरेशन ठाहे हुन सिंधी शागिर्दनि खे मुनज़्ज़म कयो। कीरत बाबाणी, सोभो चंदाणी, शेख हयात सभिनी जा शागिर्द हुआ। ऐं शेख हयात बरमला इहो लिखियो आहे त हशू जेको आहे जिन माण्हुनि जी ज़िंदगीअ ते घणो असरु रहियो उन मुख्य माण्हू हशू हो। ट्रेजिडी इहा थी त 48 में जनवरी में हुनखे गिरफ़्तार कयो वियो। 8 महीना हैदराबाद जेल कराची जेल में बंदि हो, ऐं पोइ हुनखे इन शर्त ते आज़ादु कयो वियो त तूं हीउ मुल्क छॾे वञ। हू मजबूर थी, हुन महसूसु कयो त आउं हाणे हलियो वञा, ऐं डिसंबर में हुनखे हीउ मुल्क छॾियो वियो। ज़ोरी पुलिस जे पहिरे में हुनखे कराची एयरपोर्ट ताईं पहुचायो वियो, ऐं हू इन उमेद ते वियो त वरी मोटी ईंदुसि, पर हू मोटी न सघियो। हिंदुस्तान में बि हुन वञी सिंधी ॿोलीअ लाइ कमु कयो। जॾहिं हिंदुस्तान में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण जी तहरीक हली रही हुई त हिन माण्हू सां गॾु पंहिंजे नंढड़े पुट खे वठी वञी लोकसभा जे ॿाहिरां बीहारियो, ऐं उते कराची हलवो जो पैकेट MLAs खे ॾेई चयो त जेतिरो ही मिठो हलवो अथव ओतिरी मुंहिंजी सिंधी ॿोली बि मिठी अथव। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त सिंधी ॿोली बि हिंदुस्तान जे क़ौमी ॿोलियुनि में शामिलु थी। इहो सॼो क्रेडिट हशूअ खे हो। हशूअ सिंधी शार्ट स्टोरीज़ अंग्रेज़ी में तर्जुमो कयूं, पर छाकाणि बेइंतिहा ज़हीन माण्हू हो, इन करे वक़्त जे बहिरहमनि जो शिकार थी वियो। ऐं हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿुधायां थो, उन वक़्तु हिंदुस्तान जी हुकूमत क़ौमी कारकुननि खे जेके फ्रीडम फाइटर्स हुआ तिन हर महीने में वज़ीफ़ो बि ॾींदी हुई, पर हिन वज़ीफ़ो न वरितो, ऐं आख़िर में केतिरनि पंहिंजा घर घाट छॾे दिल्लीअ में हुनजो फ्लैट पियो हो भगत सिंह मार्केट में मेन दिल्लीअ में, उहो छॾे हलियो वियो उल्हासनगर, ऐं उते हुन इंतिहाई दर्दनाक ज़िंदगी गुज़ारी। ऐं पोइ ख़बर न आहे केॾांहुं गुम थी वियो, ज़मीन खाई वई, आसमान खाई वियो, या पंहिंजे वतन जे सिक में गुज़ारे वियो। तव्हांजी वॾी महिरबानी। इंदिरा पूनावाला शबनम ॻाल्हाए रही आहियां भारत मां, पूना मां। अशोक केवलरामाणी सिंध जे मुख्य तरक़ी पसंद क़ौमी कारकुननि, अदीब, कहाणीकार, आलिम, सिंध जो फिदाई अशोक केवलरामाणी आहे। उन्हनि जो पूरो नालो जेको आहे सो टहल केवलरामाणी हूंदो हुयो। अशू टहल केवलरामाणी भिरनि जे ॻोठ भरिसां संदसि नौशेरे फेरोज़ में 20 दिसंबर जनम 1914 ते जनम वरितो। संदसि वालिद टेलराम खियोमल रेवेन्यू खाते में मुलाज़िम हो। मैट्रिक जो इम्तिहान कराचीअ मां ॾेई करे हू ॿियो दफ़ो वरी सेलून में हलियो वियो, जिते सियासतदान ऐं मुदबरनि खां तरबियत हासिल कई। 1939 में अशोक इंग्लैंड मां मोटी कराची आयो। हिन शागिर्द फेडरेशन मार्फत फीस जी वाद तरफ़ां तहरीक हलायो जो कामयाबु हुयो त फीस जेके आहिनि से न वधायूं वञनि। अशोक केवलरामाणी जो फ़र्क़ेवार ज़हनियत खां बिल्कुलु ई जेको सो बालातर हो, हू शागिर्द हो, अॻवान हो। स्टूडेंट फेडरेशन खां सवाइ
हारी मज़दूरनि मोहाणा कांग्रेस में जेके जलूस हूंदा हुआ उन में बि ही शामिलु थींदो हो। हिन ॼण त कराचीअ में बि मास्को करे बणाए छॾी हुई। हशूजा सिंध में साईं जेम्स सईद जे कुझु उन्हनि जी तलाश वरिती। जेम्स सईद सां तमामु घणा रिश्ता हूंदा हुआ ऐं उनजी हशू केवलरामीअ जी तलाश वठी करे घर जी उनखे जेल में कूड़े इल्ज़ाम में कुझु उर्दू पेपरनि मिलण ते उनखे दाख़िल कयो वियो। 1942 में वरी हिनखे 2 साल जेल में विधो वियो। जवान सभु ज्ञानचंदाणी, प्रीतम टहलमाणी, संतोष धर्माणी, कृष्ण खटवाणी, अर्जुन शाह स्टूडेंट फेडरेशन उन्हनि सभिनी गॾिजी करे हिकिड़ी जेका स्टूडेंट फेडरेशन ठाराई। नंढे खंड जे विरहाङे खां पोइ GM सैद सां गॾिजी सिंधियुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदो रहियो ऐं हुनजी GM सैद सां पंहिंजे सियासी उस्ताद करे बि हुनखे लेखींदा हुआ ऐं हुननि हिकिड़ो किताबु लिखियो नए सिंध लाइ जदोजहद, जंहिंजो तर्जुमो कयो स्ट्रगल फॉर न्यू सिंध। 1949 में चार्जशीट ॾियण खां पोइ 10 महीना जेल में रखियो वियो ऐं हू सिंध कॾहिं बि छॾण लाइ तयारु न हो, पर खेसि तमामु मजबूरीअ सां सिंध छॾाई वई ऐं सिंध मां लॾायो वियो। सिंध जो क़ौमी शाइर शेख हयास हशू केवलरामाणीअ खां काफ़ी मुतासिर हो। कराची में रहण वक़्तु हू इन जो रातियुनि जो रातियूं सियासत ते ॿई ॼणा बहस कंदा रहंदा हुआ। हशू केवलरामाणी सोभो इब्राहिम सोभो जी उन्हनि सां उन्हनि जी काफ़ी घणी गहराइप रही। सिंधी शॉर्ट स्टोरीज़ जे नाले सां बि किताबु छपारायो, जंहिंमें श्री अब्राहम जो सोभो ज्ञानचंदाणी, सुंदरी उत्तम चंदाणी, कीरत बाबाणी, जमाल पुत्री, शेख अयाज़ ऐं रशीद भुट्टे, सुगन आहूजा जूं बि कहाणियूं हुयूं। भारत में हू दिल्लीअ में रहियो। पछाड़ीअ जा ॾींहं भारत में दिल्लीअ में रहियो, उनखां पोइ पछाड़ीअ जा ॾींहं हू उल्हासनगर में रहियो। हिन पछाड़ीअ ॾींहं हिन तमामु ख़राबु हुया, तमामु ग़रीबीअ में, तमामु लाचारीअ में, तमामु बिल्कुलु ई बुरी हालत में रहणो पियुसि। रोलू इंसान थी वियो। तंहिंखां सवाइ शराब नोशी बि हुन तमामु घणी कई ऐं 1970 वारे ॾहाके जे हिकु तूफ़ानी बरसाति राति में हशू अचानक गुम थी वियो। अॼु सूधो उनजी का बि ख़बर कोन पई आहे त हू किथे आहे। हशू जी दोस्त शेख हयाज़ हुन ते हिकिड़ो नज़म लिखियो जेको संदसि किताबु छोलियूं ॿोलियूं समुंड जूं 272 सुफ़नि जो छपियल आहे। उल्हासनगर जे तेज़ हवा कंहिं वक़्तु खेसि फूलींदी रहंदी आहे ऐं जेके से उनजी तलाश कंदी रहे। आख़िर हशू केवलरामाणी किथे वियो, केॾांहुं वियो, कीअं ग़ाइबु थी वियो, कहिड़ी ॻाल्हि थी, इहा का बि जेका आहे सा ख़बर कोन थी पए। नमस्ते। हशू केवलरामाणी सिंध जो मुहब वतन मुफ़क्किर हो। ही आलमी सतह जो सम्झो त दानश्वर ऐं अॻवान हो, जंहिं 1940-41 में जॾहिं सिंध में आयो हो त हुन हिते कौमपरस्ती ऐं सोशलिज़म जे हवाले सां पंहिंजो तहरुक वरितो, शागिर्द तहरीक में सूबे खे अॻियां आंदो ऐं मज़दूरनि जी हड़ताल बि कराई। ऐं GM सैद पंहिंजे किताब में लिखियो आहे त हशू केवलरामाणी उहो पहिरियों माण्हू हो जंहिं मूंखे नेशनलिज़म जी जदीद ॼाण ॾिनी ऐं इन हवाले सां हू मुंहिंजो उस्तादु आहे। पर हशू केवलरामाणी खेसि पंहिंजे ख़त में लिखे थो आऊं तव्हांजो अदबी उस्तादु थी सघां थो जॾहिं त सियासी उस्तादु तव्हां पूंजायो। इन मां इहा ॻाल्हि महसूसु थिए थी त वॾा माण्हू जेके आहिनि से हिक ॿिए जी एतिराम ऐं इज़त ऐं मञता कीअं कंदा आहिनि।
the peaks of mountain see each other. हिकिड़ो पहाड़ो आहे त पहाड़नि जूं चोटियूं हिक ॿिए खे ॾिसी सघनि थियूं। हशू केवल रामाणी सिंध में जेसीं ताईं हो त हुनजे ख़िलाफ़ वठ पकड़ थी, गिरफ़्तार थियो ऐं पोइ हिनखे घुराए चयो वियो त तूं सिंध छॾे वञ। ऐं हिन उन्हनि अमलदारनि खे चयो त सिंध त मुंहिंजी आहे, मां कीअं छॾियां, तव्हां ॿार आया हो। पर बहरहाल हशूअ खे ज़ोरीअ सिंध मां कढियो वियो ऐं शेख आज़ लिखियो आहे त मूं बिनल अखियुनि सां खेसि समुंड ते रवानो कयो ऐं मुंहिंजी दिलि चाहियो त तारीख़ जे मुंहं में ठौंशो हणां। हशू उते सिंधी ॿोली अखिल भारत सिंधी ॿोली साध सभा जेका कीरत उत्तम ऐं गोबिंद क़ाइमु कई, जंहिंमें पोपटी हीरानंदाणी, कृष्ण लक्ष्मण ॿिया सभु गॾु आहे, उनजे प्लेटफॉर्म तां जेका जिदोजहद हली सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करण लाइ पाकिस्तान इंडिया जे आइन जे 8 शेड्यूल में ॿियनि अरिड़हनि ॿोलियुनि सां गॾु सिंधीअ खे बि क़ौमी ॿोली करण लाइ जेका जिदोजहद हलाई, उन में समूरनि सिंधी सीनियर अदीबनि जो वॾो हथु हो। पर उन में रिथाबंदीअ में हशू केवल रामाणीअ जो वॾो सम्झो त किरदारु हो। जॾहिं यानी त असेंबलीअ जे आॾो जेको आहे या रिथ पेप आई, उन वक़्तु हशू केवल रामाणीअ हिकिड़ो अजीब तरीक़ो अख़्तियार करण लाइ साथियुनि खे चयो 52 ॼणा अलफ़ बे हिकिड़ो हर को कंहिं अलफ़ कंहिं बे कंहिं ॿिए जो अखर पंहिंजे जिस्म ते चमड़ायो ऐं उहे कतार करे बीह रहिया ऐं हशूअ जे चवण ते कराचीअ जो सिंधी हलवो उन्हनि जा पैकेज हथ में रखियो त जेको बि असेंबली मेंबर पियो पिए उनखे चयो वियो त सिंधी ॿोलीअ जी तव्हांखे भारत आहे ऐं सिंधी हलवो खाई वात मिठो बि कजो। इन नमूने सां हुननि सिंधी माना 10 अप्रैल 67 ते हिंदुस्तान जे आइन जे 8 शेड्यूल में सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾियारण में कामयाबी हासिल करे। उन वक़्तु उन खां अॻु में सिंधी लिपीअ जो मसइलो आयो, जंहिंमें दादा जयराम दास ऐं ॿियनि जो ख़्यालु हो त देवनागरी थिए, असां वारनि अमरान जो कीरत हशू सभिनी जो ख़्यालु हो त अरबी लिपी थिए। इहो थोरो इख़्तिलाफ़ हो। पोइ हिननि पाण में हिकिड़ो इतिहाद कयो त पहिरें क़ौमी ॿोली थी वञे, पोइ लिपीअ जे मसइले खे हल करे वठंदासीं। बहरहाल सिंधी ॿोली हिंदुस्तान जे आइन में ॼणण लाइ हिन जो वॾो हथु। ही इन लेवल जो अॻुवान हो जो चयो वञे थो त नेहरू ऐं इंदिरा गांधीअ जे मयार जो ही माण्हू हो। ऐं जॾहिं कृष्णा मेनन जेको आहे लंडन मजलिस क़ाइमु कई त हशू केवल रामाणी उन में शामिल हो ऐं जेको आहे फेरोज़ गांधी ऐं हिननि सां गॾिजी हुन उते कमु कयो हो। त ईअं चई सघिजे थो त तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन जी जेका जमायत 36 में क़ाइमु थी आहे। मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त उन में बि हशू केवल रामाणी मौजूदु हो, न त उन खां मुतारिफ़ ज़रूरु हो। त हशू केवल रामाणी उहो पहिरियों शख़्स हो जंहिं सिंध जूं चूंड कहाणियूं शार्ट स्टोरीज़ उहे अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयूं, जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में पोइ वरी उन्हनि जो तर्जुमो थियो ऐं सॼी दुनिया में मशहूरु थियो। उनजो डिलेक्स एडिशन बाद में वधीक कहाणियुनि सां उनखे हू वतन खां बेदख़ल थियण खां पोइ ज़हनी तरह ॾाढो परेशान रहंदो हो। हुनजो पाकिस्तान एक्सवेज जेको किताबु आहे, तव्हां उहो पढ़ंदो त उन वक़्त जे सियासी हालतुनि सिंध पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जे हालतुनि ते हुनजा रोशन ख़्यालीअ वारा जेके मज़मून आहिनि, ख़ासि करे ख़ान गफ़ार ख़ान ऐं साईं जीएम साहिब हुनजी जॻह वेझराई उन मज़मूननि में तव्हांखे बखंदी ऐं उहे आलमी सतह जा हुनजा मज़मून हुआ। हू छाकाणि त सिंध खां जलावतन थी चुको हो ऐं हू ख़त लिखंदो हो जोए साहिब खे ऐं साईं जीएम साहिब खे अदबी बोर्ड जा किताब घुराईंदो हो। सिंध जी तारीख़ ऐं कल्चर ते हुन चाहियो पिए त हू को डॉक्यूमेंट लिखे। बहरहाल आख़िरी वक़्त में छा त जीनियस माण्हू जेके हूंदा आहिनि ऐं पंहिंजे वतन खां विछड़ियल हूंदा, वतन जे सिक में हू जेको आहे आख़िरी उमिरि में थोरो ज़हनी परेशानीअ जी हालत में हू जॾहिं बम्बे मोटी आयो
त उन वक़्तु हुनजी हालति सम्झो अहिड़ी थी वई जो कॾहिं हौसले में हूंदो हो, कॾहिं हौसले में न हूंदो हो। ऐं इन हालति में सीरत बाबाणी जे घर में ईंदो हो, हुनजी घरवारी जेका हिन जी ख़िदमत कंदी हुई। ऐं पोइ कृष्ण खटवाणी ऐं पोइ आख़िर में हू केॾां गुम थी वियो। मोहन कल्पना जो चवण हुयो त हू शायदि उल्हासनगर में हिकिड़ी तूफ़ानी बरसाति पई, उन में हू गुम थी वियो, कुझु मसाणनि में वञी सुम्हंदो वग़ैरह। पर संदसि पुट ऐं ॿियनि माण्हुनि जो चवणु आहे त हीअ आख़िरी वक़्त में सिंध वञण लाइ कच्छ भुज जे तरफ़ रवानगी कई ऐं उते ई हू गुज़ारे वियो जिते हुनजी क़बर चवनि था त मौजूदु आहे। कृष्ण खटवाणी जेको सोभे हशू कीरत ऐं उत्तम वारनि जो साथी हो, उन हिकिड़ो नाविल लिखियो आहे तरंदड़ बादल। उन में उन हशीअ जे किरदार खे डिपिक्ट कयो आहे ऐं उन मां बि ईअं महसूसु थिए थो त हशू केवल रामाणी कच्छ जे रण में सिंध ॾांहुं वेंदे किथे पंहिंजी ज़िंदगी गंवाए छॾे थो। इहो नाविल तमामु अहम आहे ऐं उन में उनखे रोमांटिक अंदाज़ में त पेश कयल आहे, पर हशूअ जे ज़िंदगीअ खे उहो पेश करे थो। हशूअ जहिड़ा माण्हू तारीख़ में कॾहिं कॾहिं पैदा थींदा आहिनि ऐं असांखे पंहिंजनि इन्हनि सॼणनि खे यादि करणु खपे। इन सिलसिले में असांजे दोस्त मदद अली सिंधीअ सभ खां पहिरीं हशूअ ते किताबु लिखी ऐं हशूअ खे ॼण त सिंध में वधीक मुतारिफ़ करायो। उन खां पोइ पारस नवाज़ बि हिकिड़ो किताबु आंदो जंहिंमें हशूअ जी लिखियलनि खे तर्जुमो कयो वियो। शेख अयाज़ ऐं ॿियनि जूं जेके बि लिखियतूं आहिनि उन्हनि खे उन में गॾु करे ॾिनो वियो। बहरहाल हशूअ ते असांजे दोस्त अयूब खोसे बि हिकिड़ो नाविल लिखियो आहे, पर उन नाविल खे लिखण खां पहिरीं जेकॾहिं हू दोस्तनि सां सलाह मसलत करे हा त अञा बि उनखे वधीक भरपूर करे सघिया। हशू केवल रामाणी सिंध जो हिकिड़ो बेबाक सहाफ़ी, अदीब ऐं दानिश्वर थी गुज़रियो। जॾहिं हशू केवल रामाणी जे बारे में असां ॻाल्हायूं था त असांखे इहो ज़रूरु यादि रखणु घुरिजे त उहो अॼु खां 100 साल अॻु वारी सिंध में पैदा थियो ऐं हू 20 डिसंबर 1914 में पैदा थियो ऐं हुनजी ज़िंदगीअ जो हाल अहिवाल जेको असां ताईं पहुचे थो उहो 2-3 कुझु किताब आहिनि जंहिंजे वसीले असां हशू केवल रामाणी जे बारे में को खाको ठाहे सघूं था। हिकिड़ो अहम किताबु आहे जनम गुज़ारियम जिनसी। उहो GM सैद जो किताबु आहे ऐं GM सैद 1960 वारे ॾहाके में जॾहिं 1 यूनिट जो दौर हो, हुन हशू केवल रामाणीअ ॾे हिकिड़ो ख़त लिखी मोकिलियो त तूं पंहिंजी ज़िंदगीअ जो हाल अहिवाल मूं ॾे लिखी मोकिल दिल्लीअ मां, त जीअं मां पंहिंजे किताब में उहो शामिलु करे सघां। ऐं GM सैद पोइ पंहिंजे किताब में क़ौमी कारकुननि जी जेकी लिस्ट ठाही आहे उन में हशू केवल रामाणीअ जी ज़िंदगीअ जे बारे में बि उहो हिकिड़ो पोर्शन ॾिनो आहे। त उहो जेको उन किताब में GM सैद जे किताब में हशूअ जो हवालो आहे उहो ॾाढो ई माना मुस्तनिद हवालो आहे, छो त हुन पाण ई पंहिंजो हाल अहिवाल असांखे ॾिनो आहे। ऐं उन खां पोइ ॿिए जेके सिंधी ॿोलीअ में किताब मिलनि था जिन में हशू केवल रामाणीअ जो जे बाबति ॿियनि माण्हुनि लिखियो आहे जेके उन खां नौजवान ऐं नंढा हुआ जिन जी हशू केवल रामाणीअ 1940 वारी सिंध में तरबियत कई। उन्हनि में सभ खां अहम शेख अयाज़ जा किताब आहिनि जंहिंमें यादगिरियुनि जा किताब, मिसाल 1968 में हुन साहिवाल जी डायरी में हशूअ खे यादि कयो आहे। ख़ासि करे हुनजी 1963 में हशूअ केवल रामाणी सां मुलाक़ात थी दिल्लीअ वारे फ्लैट में, जिते हशू केवल रामाणी हिन जे लाइ माना पंहिंजे घर ते हिकु दावत कई जेके सिंधी अदीब इंडिया वियल हुआ 1963 में। त उते चयो वञे थो त हशू केवल रामाणी शेख अयाज़ सां थोरो जज़्बाती थी ॻाल्हायो ऐं चईसि त शेख अयाज़ जो सॼो वजूद जेको आहे उहो इन जे करे ठही सघियो हशू केवल रामाणी, छो त हुनजी तरबियत कई हुई, किताब हुनखे ॾींदो पढ़ण जे लाइ, इन जे लाइ हू। पर पोइ शायदि शेख अयाज़ खे उहा ॻाल्हि बुरी लॻी ऐं उहा आख़िरी मुलाक़ात हुई हशूअ सां शेख अयाज़ जी।
उन खां पोइ शेख याज़ जी ज़िंदगी में वॾा लाहा चाढ़ आया। जीअं असांखे सभिनी खे ख़बर आहे त 1970 वारी इलेक्शन में पीपुल्स पार्टी खटे वई ऐं 72 में जॾहिं सिंध गवर्नमेंट पीपुल्स पार्टी वटि वई त वाइस चांसलरशिप जे लाइ अॻिते हली 1974 में लॻभॻि मुंहिंजे ख़्याल में वाइस चांसलर लाइ शेख याज़ खे ज़ुल्फ़कार अली भुट्टे चूंडियो ऐं रखियो। ऐं ईअं मतिलबु शेख याज़ हिकु वॾी कंट्रोवर्शियल हुन जी ज़िंदगी शुरू थी ऐं आख़िर ताईं उहो हिकिड़ो कंट्रोवर्शियल फिगर रहियो। ऐं असां ॾिसूं था त हुन इन विच में 1963 खां वठी 1980 जी आख़िर ताईं हशूअ जे बारे में हुन कॾहिं प्राइवेट कचहरी त कंदो हो, पर लिखत में हुन आख़िरी उमिरि में वरी हुनखे यादि कयो आहे। ऐं किथे त बनबो थक मुसाफ़िर में वरी हू हशू केवल रामाणी खे यादि करे थो। हुन ते हिकिड़ो नॉस्टैल्जिक शाइरी बि हुन कई आहे हुन ते, ऐं काफ़ी 20-25 सुफ़ा हशूअ जे बारे में हुन लिखिया आहिनि। टियों जेको किताबु आहे वरी 1992 में सोभो ज्ञानचंदाणीअ हिकिड़ो आर्टिकल लिखियो अवामी आवाज़ में, जंहिंमें चयईं त हशू केवल रामाणी तरक़ी पसंदि तहरीक जो हिकिड़ो वॾी अहम फिगर रहियो आहे ऐं नौजवाननि खे हुन वॾी उन्हनि जी तरबियत करण में हशूअ जो वॾो किरदारु रहियो आहे। ऐं उहो हाणे नौजवान नस्ल खां उहो विसरी चुको आहे। ऐं तव्हांखे घुरिजे त हशूअ जा जेके बि किताब आहिनि उन्हनि ते रिसर्च कयो, उनजो कमु सहेड़े किताब फॉर्म में पब्लिश करायो, पर उहो कमु कंहिं न करायो। 1992 में हुन इहा सजेशन पंहिंजे आर्टिकल में कई। वरी ॿियो हिकिड़ो जेको किताबु आहे उहो 2010 में लिखियो गुलाम रब्बानी आगरो। गुलाम रब्बानी आगरे सिंधी तरक़ी पसंदि तहरीक ते सिंधी अदब ते तरक़ी पसंदि तहरीक जो असर जे नाले सां किताबु लिखियो। उन में बि इहो ज़िक्र करे थो, न रुॻो ज़िक्र करे थो त हशू केवल रामाणी हिकिड़ो अहम तरक़ी पसंदि सोच रखंदड़ हिते दानिश्वर थी गुज़रियो, जेको अंग्रेज़ी ॿोलीअ में घणो करे लिखंदो हो ऐं हुन तरबियत कई सिंधी नौजवाननि जी। पर उन सां गॾोगॾु हुन ॾाढा छिरकाईंदड़ सुवाल पुछा हशू केवल रामाणी जी ज़ाती ज़िंदगीअ जे, हुन जी नाकाम ज़िंदगीअ ते हुन ॾाढा छिरकाईंदड़ सुवाल पुछा। मिसाल हुन पुछो त हशू केवल रामाणी वटि का नौकिरी न हुई त हू पंहिंजो गुज़र सफ़र कीअं कंदो हूंदो इंडिया में, विरहाङे खां पोइ दरपदर थी वियो ऐं जॾहिं गुज़ारे वियो त उनजो लाश बि न मिलियो, ईअं छो थियो, हेॾे वॾे मुफ़किर सां सिंधी क़ौम भला अहिड़ो असरु छो कयो। इहे सुवाल हुन ॾाढो छिरकाईंदड़ सुवाल पुछा। ऐं मां जॾहिं उहो किताबु पढ़ियो त मूंखे हिकु उत्साह मिलियो त हिकु त मां हशू केवल रामाणी खे सुञाणा थ्रू हिज़ ओन बुक्स। ॿिए हुन जे बारे में छा था चवनि उहा पंहिंजी जाइ ते, पर हू पाण छा हो, हशू केवल रामाणी लिखंदो कीअं हो, सोचींदो कीअं हो, हुनजो समाज जे बारे में कहिड़ी विज़न हुई, त इहो सभु मां सोचियमि त थ्रू हिज़ ओन वर्क्स आई कैन अंडरस्टैंड। सो आई रिसर्च ऐं अहिड़ी तरह मां मूंखे सिंधी शॉर्ट स्टोरीज़ बुक जो नालो जनम गुज़ारियमि जिनसी मां ई ख़बर पियो। पोइ मां गूगल ते सर्च कई ऐं उन जा कुझु पेजिस मूंखे मिलिया ऐं उन्हनि पेजिस में ख़बर पई त इहो जेकी इलिस्ट्रेशन कई आहे हर स्टोरीअ में जेके तस्वीरूं ठाहियूं, जीअं आर्टिस्ट उनजो नालो माहिरवान मुमताणी आहे, उहो जर्मनीअ जे शहर म्यूनिक में रहे थो ऐं उहो अॼु ताईं ज़िंदा आहे। उन हशू केवल रामाणीअ खे 1963 में इहे तस्वीरूं सिंधी शॉर्ट स्टोरीज़ बुक लाइ माना स्केच करे ॾिनियूं। पोइ उन ॾे मां ईमेल कयमि, उनजी ईमेल ऑनलाइन गूगल तां मिली वई। पोइ हिन मूंखे वरी गुल रामाणी, हशू केवल रामाणी जे पुट गुल रामाणीअ जो मूंॾे ॾसपतो मोकिलियो, ईमेल मोकिली। मां उन गुल रामाणी ॾे ईमेल कई ऐं हुन 2-3 ॾींहंनि में जवाबु ॾिनो मूंखे त हा मां हशू केवल रामाणी जो पुटु आहियां ऐं मुंहिंजे पीउ जे बारे में ई यादूं आहिनि ऐं हुन मूंखे सिंधी शॉर्ट स्टोरीअ जो हिकिड़ो पनो पेज बि मोकिलियो ऐं 3-4 ख़त हशूअ जा हुन मोकिलिया, जेके हशू केवल रामाणीअ 1979 में जॾहिं अफ़गान वॉर लॻे पई उन वक़्तु पंहिंजे पुट ॾे जर्मनीअ में लिखंदो हो।
त ईअं माना इहा सॼी स्टोरी मूंखे माना गॾु थींदी वई ऐं मां सोचियमि त हाणे किताब फॉर्म में हिनखे आणिजे। त इहो सॼो कमु मां 2015 जुलाई में कयो। उन खां पोइ हिकिड़ो नओं मां चयुमि त हाणे सिंधी अदीब हिकिड़ा त इहे जेके बुनियादी किताब आहिनि GM सैद, शेख हयाज़ ऐं रबानी ऐं सोबो ज्ञानचंदाणी वारा ऐं इब्राहिम जोए जा कुझु ख़त, उन खां पोइ जेकी ॿी लॉट अचे थी सिंधियुनि जी, जेके ॿी नौजवान नस्ल अचे थी, उन्हनि सां राब्तो कजे। वरी उन खां पोइ टीं नस्ल जो त उन्हनि वरी घणो करे आर्टिकल लिखिया आहिनि अख़बारुनि में, सहाफ़ियुनि जा स्पेशली आर्टिकल आहिनि। जीअं नसीर एजाज़ आहे, उनजो आर्टिकल में हिकु ॿ एंगल मुख़्तलिफ़ मिली त बाबा भिरिया में जेको घर हो, मिसाल ॻाल्हि, उनजो पंहिंजो घर हशूअ जो, हिकु अदीब लिखियो त हशू केवल रामाणी जो भिरिया में जेको घर आहे उहो घर 1980 ताईं बि उते सही सलामत मौजूदु हो ऐं हुनजी फ़ोटोग्राफी कई ऐं पंहिंजे किताब में हुन वरी उनखे तस्वीरूं बि ॾींदो या हुन कढियूं हुयूं तस्वीरूं। पर पोइ नसीर एजाज़ जे आर्टिकल मां ख़बर तव्हांखे पवंदी त बाबा उहो घर त 1950 में ई किरी चुको हो, त पोइ उहो कीअं आयो। त इहा तव्हांखे हक़ीक़त मिले थी। न त घणो करे जेके पुराणा किताब आहिनि उन्हनि जी रुगो उन्हनि जा कोटेशन या उन्हनि जूं लाइनूं खणी बसि आर्टिकल जीअं सहाफ़ी कालम जी पेट भराई थींदी आहे उअं ई उन्हनि कयो आहे। त हशूअ जे बारे में इहो कमु करिणो आहे असांखे। अच्छा, ॿिए के माण्हू चवनि था हशू जे बारे में त हशू जेको अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन 1936 में ठही लखनऊ शहर में, ऐं सजाद ज़ई लंडन में उन जे लाइ मैनिफेस्टो हिकिड़ो ठाहियो जंहिंमें मलिक राज आनंद ऐं ॿियो मुंशी प्रेमचंद ऐं टैगोर वारा बि हुआ। त उन में हशू केवल रामाणी छा मौजूदु हो? के माण्हू चवनि था त उन में मौजूदु हो, पर असांखे का बि इन ॻाल्हि जी एविडेंस नथी मिले त उहो उन में मौजूदु हो या उनजो डायरेक्टली इन्हनि सां को वास्तो हो। छो त लंडन में हशू जी ज़िंदगी कीअं गुज़री इन जे बारे में असांखे का ख़बर कोन्हे का। ऐं एतिरी ख़बर आहे, उनजो पुटु ॿुधाए थो त हितां, ऐं हू हशू पाण ॿुधाए थो त हितां एरोनॉटिकल इंजीनियरिंग हू पढ़णु वियो हुयो, स्कॉलरशिप उनखे इन जी मिली हुई ऐं उते पोइ हिन उहा पढ़ाई अध में छॾे ॾिनी। पोइ पॉलिटिक्स PPE माना फिलोसफी, पॉलिटिक्स ऐं इकोनॉमिक्स इहे सब्जेक्ट पढ़णु लॻो। इंडियन लीग में शामिलु थियो, उन में हिकु सदारत बि कयईं ऐं इहा जेकी इंडियन क्रीम हुई उन वक़्तु ऑक्सफर्ड में पढ़ंदी हुई या लंडन शहर में रहंदी, उन सां हिन जी उथ वेह थी ऐं उन सां हुनजा वास्ता बि उते ठहिया। पर उन्हनि वास्तनि खे उन कॾहिं बि इक़्तिदार लाइ या ज़ाती फ़ाइदा माणण लाइ कॾहिं बि इस्तेमालु न कयो। ऐं ॿियो त तरक़ी पसंदि मुसन्निफ़ीन जे बारे में हितां जे कुझु माण्हुनि ॿुधायो आहे त बाबा इहो उनजो जेको मैनिफेस्टो हो उहो मैनिफेस्टो रशिया जी कम्युनिस्ट पार्टीअ जेकी राइटर्स उते एसोसिएशन हूंदी उन जी कॉपी पेस्ट करे हिननि हिते उहो आंदो ऐं उन ते मतिलबु ज़ाहिर थिए थो त हितां जी लेफ्ट सबकॉन्टिनेंट जी लेफ्ट केॾी माना रशिया जी कम्युनिस्ट पार्टीअ जे अंडर में हूंदी। ऐं हशू केवल रामाणीअ जा जॾहिं असां ख़्याल ॿुधूं था, मिसाल इहो हिकिड़ो मशहूरु जुमिलो आहे त आई शैल नेवर लिव अंडर कम्युनिज़म बिकॉज कम्युनिस्टिक सिस्टम जेको रशिया में आयो उनजी जेके डार्क साइड हुयूं, मिसाल रीन ऑफ टेरर, स्टालिन रीन ऑफ टेरर, जीअं ट्रॉट्स्कीअ खे माराइणु या शाइरनि खे माराइणु ऐं हिकिड़ो जेको अथॉरिटेरियन हिकिड़ो सिस्टम हुन पैदा कयो, उते इंसानी आज़ादी जेकी हुननि खसी त को बि दानिश्वर ऐं सहाफ़ी उन सिस्टम में न रहणु चाहींदो। त हशू बि उहा पंहिंजी क्लियर ॻाल्हि ॿुधाई ऐं हू सफ़ा अंधी तक़लीद न कंदो रूस जे में जेको कुझु सियासी निज़ाम आयो उन जे डार्क पहलुनि खे बि ॾिसी सघंदो हो। ऐं ॿियो त अच्छा के चवनि था त ऐं ॿियो इहो आहे त बाबा जेके इंडिया में हितां जेके विरहाङे खां पोइ माण्हू विया त हुननि जेको पार्टीशन में वञी करे उते इंडियन गवर्नमेंट खे अपीलूं कयूं त असां उते पंहिंजूं शयूं छॾे आया आहियूं, हाणे हिते असांखे कंपनसेट कयो। पर हशू केवल रामाणी का बि अहिड़ी कंपनसेशन न वरिती, नई का नंढी, जीअं उत्तम पोपटी या कीरत बाबाणी जेके नंढा क्लार्क थिया या ऑफिसर उते उस्ताद थिया के, पर हशू केवल रामाणी अहिड़ी का बि कंपनसेशन न वरिती जंहिंजे करे हू माली मुश्किलातुनि में रहियो। ऐं उन खां पोइ अच्छा ज़ाती तौर ते असां सिंध जा नौजवान हशू केवल रामाणीअ जे बारे में मूंखे पर्सनली हिकु ॻाल्हि जेकी वणंदी आहे हशू जे बारे में उहा इहा आहे त
हशू केवल रामाणी हिकिड़ो फ्यूडल सिंध में हिकिड़ो मिरेकल हो हिकिड़ो जादू हो जेको पैदा थियो, जंहिं पंहिंजो पाण खे एॾो त तब्दील कयो ज़हनी तौर ते, पंहिंजा जेके फ्यूडल क़दुर हूंदा आहिनि उन्हनि खे टोड़े हिकु पंहिंजो पाण खे हिकु नए मॉडर्न इंसान में तब्दील कयो, जंहिं वटि उहो फ्यूडल कल्चर हो ई कोन, उनजो असर ई न हो। जीअं शेख रियाज़ वारनि वटि वरी बि असांखे मिलनि थियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं त मिसाल पीपल्स पार्टीअ सां कंप्रोमाइज़ करिणो आहे, पंहिंजे बचाव जी पहिरियां सियासत करणी आहे, पर हिन में उहा शइ नथी मिले।